पंहिंजे मालिकनि जे दस्तूर खे छॾिबो। सीरत अली ते अमल कर, वेड़ा वसंदई, महबूस आबाद थी अथई। हिक ॿिए खे माफ़ कयो, हिक दरगुज़र कयो, माफ़ी भली ॻाल्हि आहे। मालिक चवे थो मुंहिंजे बदबाने खे पंहिंजी हिकिड़ी ग़लती माफ़ कर, मां सभु गुनाह माफ़ कई। हिकिड़ो तो उनजी ग़लती कई, हिकिड़ो गुनाह तूं सभु वठ मूंखां माफ़ी, थोरो हिनखे माफ़ी ॾे मुंहिंजे करे। मांगो आहे जेके वेठा हो नज़र अञा हुसैन, मां मजलिस जी महिनत वठणु चाहियां थो तव्हां खां, सम्झण में त तव्हां सम्झो या न। जेको बि ॿिए खे माफ़ी ॾींदो उनजा गुनाह सभु मांगो आहे। जेके वेठा हो, जेके सम्झाओ, हिक ॿिए खे माफ़ी कयो था न, पक वाइदो पक। अगर वाइदो क्यों थी त कंहिंजी औताक ते तव्हां इमाम बारगाह ये मादी जी औताक मुझे साम्हूं न, मुझे साम्हूं न, अलम जे साए में मौला हुसैन जे घर में महदी साम्हूं जे साम्हूं अंबिया और फ़रिश्तनि जे रुख फ़रिश्ता मौजूदु आहिनि साम्हूं। पोइ औताक खे ॾिस, हिन जी इज़त ॾिस, मेज़बान ॾिस। मूंसां वाइदो न थी, हिन औताक ते वाइदो अथई। पोइ जेको हिन औताक ते वाइदो करे पाणींदो आहे उनखे सलमान चइबो आहे। जेको हेड़ी कचहरी में वाइदो करे फिरी वञे उनखे मरवान चइबो आहे, मौलाई। बसि मां तव्हां करे छॾियो, ॾेई छॾियो। पोइ मां अर्ज़ु पियो कयुमि त हे सॼो ख़ानदान करीम आहे, मर्द बि करीम, मस्तूरात बि करीम, जवान बि करीम, वॾा बि करीम। वसंदो अली अकबर जॾहिं मदीने, वसंदो शहज़ादो जॾहिं मदीने, वसंदी औताक अली अकबर जी। ॾींहं जो पुछी पुछी अचंदा त शहज़ादी जी औताक किथे आहे। अची नगर बि कंदा, थक बि लाहिना, राति थी आहे न, सभु सुम्ही पवंदा, पर शहज़ाद खे महिमान जे इंतज़ार में निंड न अचे हा। औताकनि ते बादारी राति रोशनी थिए, उन रोशनी जे सहारे ते मुसाफ़िर अची वञे, जॾहिं बरक़त थिए सा त हाणे कोई न ईंदो। पोइ सैयद मानी बि खाए हा, निंड बि करे हा। जंहिंमहिल सम्झी वियो त मां जंहिंमहिल चवां थो मौला अली अकबर वाक़ई तूं करीम आहे, वाक़ई तुंहिंजी औताक ते सभु कंहिं पाणी खाधी, पर सजाद तोखां वधीक महिमान नवाज़ आहे। सजाद तोखां वधीक महिमान नवाज़ आहे, जंहिंजी औताक तुंहिंजे कातिल लिखी लिखी मानी लिखी लिखी मानी खदे। कॾहिं हसीन बिन नमीर टे ॾींहं महिमान थियो न, मां पढ़ाइण वियो ही त मर्द हुया न, जॾहिं ॿी ॿिनि खे ख़बर पई त अकबर जो कातिल महिमान थियो त भेण चवे थी मानी मां पचाया, मां चवे थी मानी मां पचाया, फूफी चवे थी हटो पालियो अकबर मां पचाया। जॾहिं मानी खाईंदो रहियो, टे ॾींहं वञे पियो, तॾहिं वञे पियो, सोचई शायदि सजाद मूंखे सुञातो न आहे। ख़बरदार अकबर जो कातिल मूंखां भुलिजी नथो सघे। तूं हसीन बिन नमीर आहे, तूं ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। मदीने में तूं असांजो महिमान आहे, करबला में असां तुंहिंजा महिमान हुआसीं। हू तव्हांजो किरदार हो, ही असांजो किरदार आहे। ॻाल्हि ॿुध, अगरि तूं वञे थो सफ़र ते, अगरि पंधु न करे सघे त सवारी अगर सफर खर्च न हो जाए बता भूख मरे पैसा जाए। मौला कातर जो पंध बर्दाश्त नथो करे, फुफन जा 1400 मील जी मंज़िल कीअं बर्दाश्त करे। मौला कातर जी भूख बर्दाश्त नथो करे, खुदा जाने बचन जी भूख तो कीअं बर्दाश्त कई हूंदी। बस अल्लाह खुदा सलामत रखे, इन ते अमल करण जी तौफीक अता फरमाए। ये खानदान आहे, करीम खानदान आहे, वॾा बि करीम पंधु कयो मथां वेड़ा वसी पवनि, पाण प्यार मोहब्बत इत्तेहाद इत्तफ़ाक़। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति